بسم الله الرحمن الرحيم. إنا أوحينا إليك كما أوحينا إلى نوح والنبيين من بعده وأوحينا إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وعيسى وأيوب ويونس وهارون وسليمان وآتينا داود زبورا ورسلا قد قصصناهم عليك من قبل ورسلا لم نقصصهم عليك وكلم الله موسى تكليما رسلا مبشرين ومنذرين لئلا يكون للناس على الله حجة بعد الرسل وكان الله عزيزا حكيما لكن الله يشهد بما أنزل إليك أنزله بعلمه والملائكة يشهدون وكفى بالله شهيدا إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله قد ضلوا ضلالا بعيدا إن الذين كفروا وظلموا لم يكن الله ليغفر لهم ولا ليهديهم طريقا إلا طريق جهنم خالدين فيها أبدا وكان ذلك على الله يسيرا يا أيها الناس قد جاءكم الرسول بالحق من ربكم فآمنوا خيرا لكم وإن تكفروا فإن لله ما في السماوات والأرض وكان الله عليما حكيما يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم ولا تقولوا على الله إلا الحق إنما المسيح عيسى ابن مريم رسول الله وكلمته ألقاها إلى مريم وروح منه فآمنوا بالله ورسله ولا تقولوا ثلاثة انتهوا خيرا لكم إنما الله إله واحد سبحانه أن يكون له ولد له ما في السماوات وما في الأرض وكفى بالله وكيلا صدق الله العظيم. बेशक असां वहय कयोसीं असां तुंहिंजे तरफ़ जीअं जो वहय कयोसीं असां नूह अलैहिस्सलाम जे तरफ़ ऐं नबियनि जे तरफ़ उन खां पोइ ऐं वहय कयोसीं असां इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं याक़ूब अलैहिस्सलाम ऐं औलाद ऐं ईसा ऐं अयूब ऐं यूनुस अलैहिमुस्सलावात व तस्लीमात ऐं हारून ऐं सुलेमान अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जी तरफ़ ऐं ॾिनोसीं असां दाऊद अलैहिस्सलाम खे ज़बूर ऐं रसूलनि खे जो क़िसो बयानु कयो आहे असां इन्हनि जो तुंहिंजे मथां तो ते पहिरियां खां ऐं रसूल जो न क़िसो बयानु कयो आहे असां इन्हनि जो तो ते ऐं ॻाल्हायो अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइणु ऐं रसूल आहिनि ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾिजारींदड़ हिन लाइ त न हुजे को माण्हुनि जे लाइ अल्लाह जे मथां हुज्जत दलील रसूलनि जे अचण खां पोइ रसूलनि खां पोइ ऐं आहे अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो पर अल्लाह ताला शाहिदी ॾिए थो उन शइ जी जो नाज़िल कई तुंहिंजे तरफ़ नाज़िल कई इन खे पंहिंजे इल्म सां ऐं मलाइक शाहिदी ॾियनि था ऐं काफ़ी अल्लाह ताला शाहिदी ॾियण जे एतबार सां बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं रोकियूं अल्लाह जे रस्ते खां बेशक गुमराह थिया गुमराह थियण ॾूराहूं परे वारो बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं ज़ुल्म कयूं नाहे अल्लाह ताला जो माफ़ करे इन्हनि जे लाइ ऐं न की सिधो रस्तो ॾेखारे इन्हनि खे मगर रस्तो जहन्नम वारो
हमेशा हमेशा रहंदड़ हूंदा इन्ही में हमेशा ऐं आहे इहो अल्लाह ताला ते आसान। ए इंसानो, बेशक आंदो तव्हां वटि रसूल हक़ खे तव्हांजे रब जे तरफ़ां, पोइ ईमान आणियो, भलो आहे तव्हांजे लाइ। ऐं जेकॾहिं इनकार कंदो, कुफ़ुर कंदो, पोइ बेशक अल्लाह ताला जे लाइ हर उहा शइ जेका आसमाननि में आहे ऐं ज़मीन में आहे, ऐं अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ए अहले किताब, न वाधाउ कयो तव्हां पंहिंजे दीन में, ऐं न चओ अल्लाह जे मथां मगर हक़। रुगो मसीह ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल आहे ऐं उनजो कलमो आहे, जो फिटो कई इन्हीअ खे हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम जे तरफ़, ऐं रूह आहे इन्हीअ खां। पोइ ईमान आणियो अल्लाह ते ऐं उनजे रसूल ते, ऐं न चओ त टे आहिनि या टियों आहे, रुकजी पोइ त भलो आहे तव्हांजे लाइ। रुगो अल्लाह महबूद हिकिड़ो आहे, पाक आहे उन जी ज़ात, जो हुजे उन जे लाइ औलाद। इन्ही जे लाइ हर उहा शइ जेका आसमाननि में आहे, हर उहा शइ जेका ज़मीन में आहे, ऐं काफ़ी आहे अल्लाह ताला कारसाज़ हुजण जे एतबार सां। सूरतुन निसा जो 22हों रुकू ऐं 6हें सिपारे जो ॿियो रुकू, आयत नंबर 162 खां आयत नंबर 171 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उनजो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 611 तां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त वही अल्लाह ताला जो हुकुम आहे ऐं उनजो पैगाम आहे, जेको पैगम्बरनि ते मोकिलियो वेंदो आहे। अंबिया साबिक़ीन ते जीअं वही इलाही नाज़िल थी हुई, ईअं ई हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला पंहिंजी वही मोकिली। जिन उनखे मञियो ऐं उनखे ज़रूरु मञणु घुरिजे, ऐं जिन उन्हनि जो इनकार कयो उहे सभु मुनकिर थी विया। हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं उन खां पोइ वारे अंबिया सां मुशाबिहत जी वजह इहा आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वक़्त में जेका वही हुई उहा इब्तिदाई ऐं शुरूआती हुई। इंसानियत जा इब्तिदाई हालात हुया, हज़रत नूह अलैहिस्सलाम ते उन जी तकमील थी। गोया के अव्वल हालत महज़ इब्तिदाई तालीम जी हालत हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में उहा हालत पूरी थी करे इन क़ाबिल थी वई जो उन्हनि जो इम्तिहान वरितो वञे, फ़र्मा बरदारनि खे इनाम ऐं नाफ़रमाननि खे सज़ा ॾिनी वञे। चुनाचे अंबिया उलुल अज़म जो सिलसिलो बि हज़रत नूह अलैहिस्सलाम खां शुरू थियो, ऐं वही इलाही जे जिन मुखालिफ़त कई उन्हनि ते पहिरियों अज़ाब हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वक़्त खां शुरू थियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पहिरियों हुक्म इलाही ऐं अंबिया जी मुखालिफ़त ते अज़ाब नाज़िल न थियो हुयो, बल्कि उन्हनि खे डर हुई ऐं कोशिशि कई वेंदी त उन्हनि खे सम्झायो वञे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं मज़हबी तालीम ज़ाहिर थी वई, ख़ूब ज़ाहिर थी वई, माण्हुनि खे अल्लाह जे हुकुमनि जी ताबेदारी करण में का बि ॻाल्हि मख़फ़ी न रही, त हाणे नाफ़रमाननि ते अज़ाब नाज़िल थियो। पहिरियों हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में तूफ़ान नूह आयो। उन खां पोइ हज़रत हूद अलैहिस्सलाम, हज़रत सालेह अलैहिस्सलाम, हज़रत शुआइब अलैहिमुस्सलावात व तस्लीमात वग़ैरह अंबिया जे ज़माने में काफ़रनि ते क़िस्म क़िस्म जा अज़ाब आया। पाण सल्लल्लाहु जी वही के हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं उन खां बाद वारे वही सां तशबीह ॾियण में अहले किताब ऐं मुशरिकीन मक्का खे तंबीह कई वई कि जेका पाण करीम सल्लल्लाहु ते वही यानी क़ुरान खे न मञींदो उहे अज़ाब अज़ीम जो मुस्तहक़ थींदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ज़ात ख़ुदि हिकिड़ो मौजो हुई।
950 साल उम्र अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अता फ़रमाई, जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो को भी ॾंद न किरियो हुयो। 950 साल त तबलीग कई हुई, अञा बाद हज़रात लिखियो आहे त कुझु उमिरि अञा वधीक हुयसि, को बि ॾंद किरियो न हुयसि। न ई वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम जो कोई वार अछो थियो हो। 950 साल तबलीग में कोई वार अछो बि न थियोसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी जिस्मानी ताक़त में भी का कमी न आई ही, एॾी उमिरि में को जिस्म में का पोड़प ज़ाहिर थी हुजे, ईअं कोन। पूरी उमिरि क़ौम जे ईज़ा रसानी ते सबुर कंदा रहिया। पूरी उमिरि 950 साल क़ौम ईज़ायो, पथराव कयो, मुसलसल तरह तरह जा तशद्दुद कंदा रहिया, उन ते सबुर कंदा रहिया। सबुर जो इन्हीं का मिसाल को मिलण को मुश्किल है। 950 साल अल्लाह ताला फरमायो त कुछ रसूलन जा किस्सा असां तोखे ॿुधाया आहिनि, जेके अंबिया साबिकीन गुज़री विया आहिनि। ऐं वही तमामु अंबिया वटि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वही आई आहे। कॾहिं फ़रिश्तो पैगाम खणी करे आयो आहे, कॾहिं लिखियल किताब ॾिनो वेंदो आहे, कॾहिं अल्लाह ताला बराह रास्त पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पाण ॻाल्हाईंदो आहे। गर्ज़ जहिड़ी तरह भी वही ईंदी आहे, उन ते अमल करणु वाजिबु आहे। लिहाज़ा यहूद जो इहो चवणु त तौरात वांगुरु लिखियल किताब नाज़िल थिए त मञींदासीं, वरना असां न मञींदासीं, उहा उन्हनि जी बेवकूफ़ी आहे ऐं कुफ़ुर आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला 1,24,000 अंबिया मोकिलिया आहिनि, जिन मां 313 साहिब शरीयत रसूल हुया। 313 साहिब शरीयत रसूल हुया। हाणे थोरो फ़र्क़ु सम्झण जी ॻाल्हि आहे। अंबिया हुया 1,24,000, जिन मां 313 साहिब शरीयत रसूल हुया, जिन खे किताब वग़ैरह मिलिया हा। इहो हुयो इन्हनि जो तादाद। वो रसूलनि खे अल्लाह ताला फरमाए त हिकिड़ा ख़ुशख़बरी बि ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़ बि। मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾींदड़, काफ़िरनि खे ड्रिजारींदड़, ताकि माण्हुनि खे क़यामत जे ॾींहुं उन उज़ुर जी जॻह न मिली सघे त असांखे तुंहिंजी मर्ज़ी ऐं ग़ैर मर्ज़ी मालूम न हुई, मालूम हुजे हा त ज़रूरु असां उन ते हलूं हा। तंहिंजे करे अल्लाह ताला पैगम्बरनि खे मौजा ॾेई करे मोकिलियो ऐं पैगम्बरनि खे राह हक़ ॿुधाई त हाणे दीन हक़ जे न क़बूल करण में कंहिं जो कोई भी उज़ुर न ॿुधो वेंदो। वही इलाही अहिड़ी क़तई हुज्जत आहे जो उन जे रूबरू काई हुज्जत नथी हली सघे, बल्कि सभु हुज्जतूं क़तअ थी वेंदियूं आहिनि। इहा अल्लाह ताला जी हिकमत ऐं तदबीर आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत है, यहूदियुनि जी हिकिड़ी जमात हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आई। साईं जन उन्हनि खे फरमायो, ख़ुदा जो कसम, तव्हां यकीन ॼाणो था त मां अल्लाह ताला जो बरहक रसूल आहियां। उन्हनि उन जो इनकार कयो त उन ते इहा आयत नाज़िल थी, लाकिन अल्लाह यशहद बिमा अनज़ल इलैक, अल्लाह शाहिदी ॾिए थो त अल्लाह जेको तो ते नाज़िल कया उहो बि बरहक आहे, तुंहिंजी रिसालत ऐं नबूवत बि बरहक आहे। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाया, या अय्युहन्नास क़द जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम, ए इंसानो, रसूल तव्हां जेको कुझु आंदो आहे इहो बरहक आहे, सचो आहे, अल्लाह जे तरफ़ां आहे। ईमान आणियो, तव्हांजी भलाई इन में आहे। जेकर इनकार कंदो, अल्लाह जे लाइ आसमानी काइनात मख़लूक भी, ज़मीनी काइनात मख़लूक भी आहे। तव्हांजी अल्लाह खे का भी सजदे जी, इबादत जी का भी परवाह कोन्हे का। अल्लाह बेपरवाह ज़ात आहे, अल्लाह अलीम आहे, अल्लाह हकीम आहे, अल्लाह जूं हिकमतूं आहिनि। आख़िरी आयत आहे, उन आयतुनि जो अल्फाज जी कुछ वज़ाहत आहे। इन आयत में अल्लाह ताला फरमायो, व कलिमतु, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कलमो आहे। हाणे इन कलमे जी वज़ाहत आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कलमो आहे। मुफ़स्सिरीन उन जो मुख़्तलिफ़ मानाऊं बयान कयूं आहिनि। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कई ॿार जे पैदाश में 2 आमिल कार फरमा हूंदा आहिनि। हिकिड़ो आमिल हूंदो आहे नुत्फ़ो, ॿियो अल्लाह ताला जो कलमो कुन थी त पोइ इहो हूंदो आहे, जंहिंखां पोइ उहो ॿार वजूद में ईंदो आहे। जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हक़ में अल्लाह ताला फरमायो त
तो पोइ इन्ही सां थी पियो। तंहिंजे करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे कलिमतुल्लाह चइबो आहे या कलिमतहू चइबो आहे, छो त अलाह जो हुकुम कुन सां थी पियो, तंहिंजे करे उनखे कलमो चइजे थो। अलक़ाहा इला मरियम, जंहिं कलमे खे अल्लाह ताला हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम ताईं पहुचायो, जंहिंजे नतीजे में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाश अमल में आई। ॿी कलमे जी माना इहा आहे कलिमतुल्लाह माना बिशारतुल्लाह, अल्लाह जी ख़ुशख़बरी। मुरादिन मां त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जल्ल शानुहु फ़रिश्तनि जे ज़रिए हज़रत मरियम अलैहिस्सलाम खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत ॾिनी हुई। उन में कलमे जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुयो, तंहिंजे करे कलमो चइजे थो। इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियमु इन्नल्लाह युबश्शिरुकी बिकलिमह, तंहिंजे करे उन खे कलमो चइजे थो। टी माना कलमो, कलमे जी माना आहे आयत ऐं निशानी। जीअं ॿी जॻह ते इहो लफ़्ज़ आयत जे माना में इस्तेमालु वसद्दक़त बिकलिमात रब्बिहा। ऐं ॿियो लफ़्ज़ ईंदो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो वरूहुम मिन्हु, रूह आहे इन खां। त हाणे इन जो मक़सदु छा आहे, जेसि ताईं इन्हनि लफ़्ज़नि जी वज़ाहत न कबी तेसि ताईं सम्झ में न ईंदो, तंहिंजे करे थोरी इन्हनि जी वज़ाहत कयूं था। इन लफ़्ज़ में ॿ ॻाल्हियूं क़ाबिल गौर आहिनि। हिकिड़ी इहा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रूह चवण जी छा माना आहे। ॿियो इहो आहे त अल्लाह जल्ल शानू जे तरफ़ां जेका उन जी निस्बत कई वई आहे त उनजो छा मक़सदु आहे। उन में बि मुफ़सिरीन जा केतिरा ई कौल आहिनि। बाज़रात फरमाइनि था त हिकिड़ो कानून ऐं क़ाइदो आहे उर्फ़ में, त जॾहिं कंहिं शइ जी तहारत ऐं पाकीज़गी खे बयानु कबो आहे त मुबालग़े जे लाइ उन ते रूह जो लफ़्ज़ ॻाल्हायो वेंदो आहे। जीअं ईसा अलैहिस्सलाम जी पैदाश में चूंकि कंहिं पीउ जे नुतफ़े जो दख़ल न हुयो ऐं उहो सिर्फ़ु अल्लाह जल्ल शानू जे इरादे ऐं कलमे कुन जो नतीजो हुयो, इन जे लाइ पंहिंजी तहारत नज़ाफ़त में कमाल दर्जे खे पहुतल हुयो, इन जे करे उनखे रूह चइजे थो। रूह मिन्हु, अल्लाह जी तरफ़ जेका रूह जी निस्बत आहे उहा ताज़ीम ऐं इज़त जे ख़ातिर आहे। जीअं असां चवंदा मसाजिदुल्लाह, अल्लाह जूं मस्जिदूं, माना अल्लाह जे तरफ़ उन्हनि जी ताज़ीम जी निस्बत आहे। काबतुल्लाह, अल्लाह जो काबो, बैतुल्लाह, अल्लाह जो घर। बाज़ हज़रात फरमाइनि था त ईसा अलैहिस्सलाम जे बास जो मक़सदु इहो हो त माण्हुनि जे मुर्दा दिलनि में रूहानी हयात विझी करे पोइ ज़िंदा कनि, चूंकि उहा रूहानी हयात जो सबबु हुया, जंहिंजे करे रूह जिस्मानी हयात जो सबबु हूंदो आहे। इन जे लाइ उन एतबार सां उनखे रूह चयो थो वञे। क़ुरान करीम में बि इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि, वकज़ालिका औहैना इलैका रूहम मिन अमरिना, इन जे करे उनखे रूह चइजे थो। टी माना रूह जो इस्तेमालु राज़ जे माना में थींदो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे अजीब ग़रीब पैदाश जे करे चूंकि अल्लाह जल्ल शानू जी हिकिड़ी निशानी ऐं राज़ हुयो, इन जे करे उनखे रूह चइजे थो। चौथी माना इन जी आहे ज़ू रूह मिन्हु, माना रूह वारो आहे, चूंकि रूह हज़रत ईसा अलैहिस्सलाम में बि हुयो, इन जे करे इनखे रूह चइजे थो। पंजी माना इन जी आहे त रूह माना नफ़क़, फूक ॾियणु। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम हज़रत मरियम अलैहिस्सलाम जे गिरेबान में अल्लाह जे हुकुम सां फूक ॾिनी ऐं उन सां हमल थी पियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बतौर मौजज़ा जे सिर्फ़ु फूक मां पैदा थियो, इन जे करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रूहुल्लाह चयो वेंदो आहे। फ़नफ़ख़्ना फ़ीहा मिन रूहिना। इन खां अलावा बि काफ़ी मानाऊं आहिनि, बहरहाल इन्हनि ते इक्तिफ़ा कयूं था। अल्लाह ताला फरमायो त कुल काइनात मुंहिंजी आहे। आख़िर में अल्लाह ताला यहूद इन नसारनि जा ईसा अलैहिस्सलाम जे बारे में टिनि फ़िरक़नि जो बयानु कयो। वला तक़ूलू सलासा, नुज़ूल क़ुरान जे वक़्तु नसारा जॾहिं वॾे वॾे फ़िरक़नि में तक़सीम हुया, तसलीस जे मुतालिक़ उन्हनि जो अक़ीदो टे जुदा जुदा उसूलनि ते मबनी हुयो। हिकिड़ो फ़िरक़ो चवंदो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि ख़ुदा आहे ऐं ख़ुदा बशकल मसीह दुनिया में अची विया, माना ईसा अलैहिस्सलाम जी शक्ल में अल्लाह ताला अची विया आहे। ॿियो फ़िरक़ो चवंदो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। ऐं टियों फ़िरक़ो इहो दावा कंदो हो त वहदत जो राज़ टिनि में पोशीदा आहे, पीउ, पुटु ऐं हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम। टियों फ़िरक़ो चवंदो त हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं अल्लाह जी ज़ात मुक़द्दस गॾिजी करे हिकिड़ो अलाह थो ठहे। इन्ही खे चवंदा हुआ उक़नूम सलासा। अल्लाह ताला उन जी तरदीद फरमाई
त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ इहो अक़ीदो रखणु गुमराही आहे। टे कोन्हनि के न को टियों ई आहे। अल्लाह जी ज़ात वाहिद वहदहू आहे। लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ि व कफ़ा बिल्लाहि वकीला। अल्लाह मोहताज कोन्हे। आसमानी कुल काइनात ख़ुदा जी आहे, ज़मीनी कुल काइनात ख़ुदा जी आहे। न पुट जो मोहताज, न घरवारी जो मोहताज, न कंहिं ॿिए जो मोहताज। तंहिंजे करे उन जे लाइ इहो साबित करणु त पुटु आहे या ॿियो ख़ुदा आहे, इहो बिल्कुलु ग़लति आहे। ला तग़लू फ़ी दीनिकुम। आख़िर में अल्लाह ताला फरमायो त दीन में वाधाउ न कयो। अहले किताब खे ग़ुलू फ़ी दीन खां मनो कयो। ग़ुलू जे लफ़्ज़ी माना हद खां वधी वञणु। अल ग़ुलू फ़ी दीन व मुजावज़त हद्दिल हक़। दीन में ग़ुलू छा आहे त हक़ जे हद खे किरास करे वञणु। अहले किताब यानी यहूदी ऐं नसारा ॿिन्ही खे इन हुकुम जो ख़िताब इन जे कयो वियो, इन जे करे कयो वियो त ग़ुलू फ़ी दीन इन्हनि ॿिन्ही में हुयो ऐं इहे ॿई फ़िरका ग़ुलू फ़ी दीन जे शिकार में मुब्तला हुया। नसारा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह मञण जे करे उन जे ताज़ीम में एतिरो हद खां लंघी विया जो उनखे अलाह मञी वेठा। इहो हद खां टपी विया। उनखे ख़ुदि ख़ुदा मञूं या ख़ुदा जो पुटु मञूं या टिनी खे मिलाए करे ख़ुदा हिकिड़ो ठाहियूं। ऐं यहूदिन वरी उन जे न मञण ऐं रद्द करण में ग़ुलू कयो, जो यहूदिन वरी सफ़ा हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञियो ई कोन। इहे बि हद खां किरास करे विया। उन्हनि खे रसूल बि न मञूं। माज़ अल्लाह उन जी वालदा माजदा मरियम बतूल ते तोहमत लॻायूं, उन जे नसब ते ऐब लॻायूं। अल्लाह ताला फरमायो त ग़ुलू फ़ी दीन जे करे यहूदी ऐं नसारा ॿई गुमराह थी विया ऐं ॿई तबाह थी विया। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे इन मामले में पूरे एहतियात जो ताक़ीद फरमायो। मुस्नद अहमद में हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी रिवायत है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, ला ततरूनी कमा अतरतिन नसारा ईसा इब्न मरियम फ़इन्नमा अना अब्दुन फ़क़ूलू अब्दुल्लाहि व रसूलुहु। मुंहिंजी मदह ऐं सना में अहिड़ो मुबालगो न कजो जीअं नसारा ईसा इब्न मरियम जे मामले में कयूं। ख़ूब सम्झो त मां अल्लाह जो बानो आहियां ऐं उन जो रसूल आहियां। इन रिवायत के बुखारी इब्न मदीनी भी रिवायत कयो आहे ऐं सही सनद करार ॾिनो आहे। ख़ुलासो इहो आहे त मां अल्लाह जो बानो आहियां, बशर आहियां, मां सभ खां दर्जे में आला आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। पर हाणे इन खां हद में टपी वञो जो अल्लाह जी सिफ़ात में मूंखे शरीक कयो, इहो ग़ुलू फ़ी दीन आहे। ईअं न कजो। अल्लाह जे सिफ़ात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे या कंहिं नबी खे ईअं न कजो जीअं नसारनि कयो, जीअं यहूदिन कयो। इहो ग़ुलू फ़ी दीन आहे। यहूदी नसारा ईअं कंदा हुआ, बल्कि उन्हनि जी इहा आदत त एतिरी हुई, जॾहिं इहा आदत विधऊं त अंबिया खां पोइ अंबिया जा जेके हवारी हुया ऐं मुतबे हुया, उन्हनि जा जेके नाइब हुया, उन्हनि में बि उन्हनि इहो बर्ताव इख्तियार कयो जो उन्हनि खे बि ख़ुदा करे वेठा। रसूलनि जे मुतबिन खे मासूम जो दर्जो ॾेई वेठा, हालांकि रसूल मासूम आहिनि, बाक़ी कोई बि मासूम न आहे कुल काइनात में। पोइ उन्हनि ईअं कयो। अल्लाह ताला फरमाए, इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाबम मिन दूनिल्लाह। उन्हनि पंहिंजे मज़हबी पेशवाउनि खे पंहिंजो मबूद जो दर्जो ॾेई छॾियो। इहो ग़ुलू फ़ी दीन आहे, गुमराही आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां रोकियो आहे। एसिताणी रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही ते इन आयत जे ज़िमिन में सुभाणे सुन्नत ऐं बिदअत जी तारीफ़ ऐं उन जी हद आहे त सुन्नत छा आहे, बिदअत छा आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही, मुलाक़ात रही, सुभाणे वारो रुकू तिलावत करे इंशाअल्लाह उन जे मुतलिक़ तफ़सीर पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।